बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हर साल जियां हिन साल अंजुमन शियान हैदर करार खंदक कमेटी भिटशा जी तरफ़ां रवायती बाहिते मातम 7 मुहर्रम जो ॾींहुं 8 मुहर्रम जी राति मुनक़द थींदो आहे, जंहिंमें सिंध जे कुंड कुर्छ खां हज़ारनि जी तादाद में मोमिनीन शरीक थींदा आहिनि। सिंध में हिकिड़ो रूड़ियो मातम वध खां वधि तसवर कयो वेंदो आहे, वॾे हुजूम वारो। उन खां पोइ ही भिटशा जो रवायती ऐं क़दीमी मातम जेको मरहूम ज़वार सैयद ज़मीर हुसैन शाह ऐं उन जा ॿिया जुमिला मोमिनीन ऐं पंहिंजो साथी उन जा जंहिं इन्हनि शुरू कयो अॼु ताणी इहो रवां दवा आहे। इंशा अल्लाह क़यामत ताणी इहा आज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम बर्पा हूंदी, जंहिंमें हमेशह जियां हिन साल बि बाहिते मातम 8 मुहर्रम जी राति शुरू थींदो, जंहिंजो कमु जारी सारी आहे, जंहिंमें ही बांस जी लकड़नि सां हिन झंगले खे ॿधो वेंदो आहे पिंजरे जी सूरत में। ऐं उन खां पोइ 80 मण खां 90 मण जे दरमियान काठ हूंदो आहे, जेको सुबुह जो 11 खां ॿरणु शुरू थींदो आहे, जेको राति जो 12 ताणी सॼो ॾींहुं बाहि हलंदी आहे। उन खां पोइ 7 दूल्हा ऐं 7 उन्हनि जा नाइब बाहि जो मातम शुरू कंदा आहिनि, जंहिंखे पहिरियों मौला अब्बास जे परचम सां उन बाहि जे मातम खे अलम बरामद कयो वेंदो आहे, जंहिंमें आबे ज़मज़म जे पाणीअ सां उन बाहि जे मातम जे मथां मौला अब्बास जे कल्स जो पाणी निछावर कयो वेंदो आहे। उन खां पोइ हज़ारनि जी तादाद में जेके मोमिनीन आहिनि उहे पंहिंजे पेरनि मुबारकनि सां उन्हनि टांडानि खे पामाल करे ऐं बाहि जे मातम खे इख़्तिताम पसंदि कंदा आहिनि। असां उन्हनि सभिनि मोमिनीन जे लाइ सैयदा जी बारगाह में दुआउनि जा तलबगार आहियूं, जेके आसूं उमेदूं ऐं साइण जे बचड़नि जो पुरसो खणी मुर्शिद लतीफ़ जे दरबार में उन्हनि खे पुरसो पेश था कनि। इंशा अल्लाह उहे साॻियो बाहि जो मातम हमेशह जीअं 7 मुहर्रम 8 मुहर्रम जी राति जो 11:30 बजे शुरू थींदो, जंहिंमें असां सभिनी अज़ादारान इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं अहल बैत सां मोहबत कंदड़ सुन्नी भाइरनि खे दावत अर्ज़ु रखूं था। इंशा अल्लाह असांजा अज़ादार असांजा मेंबर तव्हांखे साइण जे अज़ादारनि खे वेलकम करण जे लाइ हिते मौजूदु रहंदा हमेशह, जीअं जंहिंजी बाहि जे मातम जी तयारी शुरू लॻी पई आहे, जंहिंमें असां सां पंहिंजो टाउन कमेटी भिटशा PS 58 मखदूम महबूब ज़मा साईं ऐं जमील साईं जे सहकार सां ही पाणीअ जूं टांकियूं आहिनि ऐं ॿियो साथ जारी आहे। असां ऐं असांजा आज़ादार सभु उन्हनि जी इज़त में इज़ाफ़े जे लाइ दुआगू आहियूं। यकीनन सैयदा जे दर ते उहे बि हाज़िरी भरे पंहिंजो उन्हनि मोहबनि में नालो शामिलु कराए रहिया आहिनि। ऐं थोरो मुख़्तसिर जेके सीनियर मेंबर आहिनि असांजा, ही असांजा जेके मेंबर आहिनि जेके काफ़िले सां मनसूब रहिया आहिनि, काफ़िले निकिरनि ताणी कुझु उन्हनि खां पंहिंजो हाल वाल ही पंहिंजो असांजो जनरल सेक्रेटरी महबूब अली चवाण, जंहिंखां इहो पुछंदासीं महबूब ही बाहि जो मातम कॾहिं खां शुरू थियो? 1985 खां वठी शुरू आहे, जंहिंजो बुनियादु साईं ज़मीर हुसैन शाह रखियो। ऐं साईं मरहूम पंजल साईं हो, ॿिया मरहूम बादल वारा ऐं मरहूम ख़ुर्शीद बुगियो बि हो। हिनमहिल नंढियूं उमिरियूं हिननि जूं सभु गॾु हुआसीं, वीचारा कुझु गुज़ारे विया आहिनि, कुझु हलनि पिया। उन्हनि में कुझु दोस्त वेठा पिया आहिनि असां सां गॾु, ॿिया असांजा नवां मेंबर आहिनि उहे बि कमु कनि पिया, जी तयारी कयूं पिया, कमु हले पियो। माशाअल्लाह जज़ाकल्ला। ऐं असांजा ॿिया जेके सीनियर मेंबर आहिनि उन्हनि में पंहिंजो ॾाढो ये असांजो सीनियर मेंबर रहियो आहे असांजो तालिब हुसैन तंबराणी, ये पंहिंजो हिन अंजुमन जो हिस्सो रहिया आहिनि
ऐं वधि खां वधि हिननि जो सहकार हमेशह जीअं हिन साल बि आहे। हीउ पंहिंजो असांजो नायब सदर अंजुमन शियाने हैदरकार खंदक कमेटी ज़ुल्फ़कार अली संदीलो, ॿिया ही जेके मोमिनीन जेके मेंबर आहिनि असांजा साबिक़ा जनरल सेक्रेटरी, हीउ पंहिंजो गदा हुसैन लजवाणी, ॿिया जेके दोस्त आहिनि, हीउ हाजी खावन बख्श, तव्हांजे जेकी रवायत रही आहे खंदक जे मातम जी, 1985 खां हीउ बाहि जो मातम शुरू कयो वियो, जंहिंमें मरहूम ज़वार सैयद ज़मीर हुसैन शाह, साईं पंजल हुसैन ऐं ॿिया जेके मोमिन गॾु हुआ। हीअ 20 फुटनि जी खंदक खोटी वेंदी आहे, जंहिंमें 89 मण काठ सड़ंदो आहे। सुबुह जो 9 बजे खां वठी हीउ मातम ॿरणु शुरू थींदो आहे बाहि जो ऐं उन खां राति जो 12 बजे हीउ मातम स्टार्ट थींदो आहे, जंहिंमें सिंध जे कुंड कुर्छ खां मोमिनीन शरीक थींदा आहिनि। हज़ारनि जी तादाद में शरीक थी सैयदा जे बचड़नि जो असीरान शाम जो पुरसो आकादादी बारगाह में मौला मज़लूम करबला जो पुरसो पेश कंदा आहिनि। सभिनी मोमिनीन आलम इस्लाम जे लाइ दुआ घुरंदा आहियूं। हिन बाहि जे मातम जे दौरान पाकिस्तान जी सलामती जे लाइ दुआ घुरंदा आहियूं। हीअ अज़ादार आहिनि, मौला हिननि खे सलामत रखे, पाकिस्तान खे सलामत रखे। जिथे जिथे अज़ादार आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम अहल बैत खे चाहण वारा आहिनि, उन्हनि खे अलाह साईं पंहिंजो हिफ़्ज़ो अमान में रखे। हीउ पंहिंजो खंदक जो मातम आहे, उन जे लाइ मेंबर जेके आहिनि अॻु थींदो आहे। हीअ जेके खॾा खोटे रहिया आहिनि, हिननि जो पिंजरो पहिरीं मौला जी ड्यूटी जारी सारी आहे। सभिनि मोमिननि खे सिंध खां ॿाहिरि जेके बि ॾिसी रहिया आहिनि, उहे उन्हनि खे शिरकत जी दावत शरीक थी सवाब दारनि हासिल कंदा। मौला जे अज़ादारनि में पंहिंजो नालो शामिलु कराईंदा, अहल बैत जे मोहबतनि में पंहिंजो नालो शामिलु कराईंदा। साजिद न हीअ असांजो शहज़ादो संदीलो महिनती ऐं जज़्बाती वर्कर, जेको न कम में पाण वेहंदो आहे न को ॿियनि खे वेहण ॾींदो आहे। हीअ नज़र अली संदीलो, पंहिंजो सुल्तान चवाण, माशाल्लाह ॿई जोड़ में लथल आहिनि। आबिद मौला जी अज़ादारी आहे हमेशह जीअं 1985 खां जीअं बाहि जो मातम शुरू थियो आहे, मातम शुरू कयो वियो। उन खां पोइ असांजा जेके ख़ानदान जा फ़र्द आहिनि, उहे हिन खे जारी सारी रखंदा पिया अचनि। इंशाअल्लाह क़यामत ताणी हीअ पीढ़ी रहंदी त हीअ अज़ादारी रहंदी। इंशाअल्लाह उन्हनि जी दुआउनि सां असांजो घर आहे। इंशाअल्लाह 8 मुहर्रम जो ॾींहुं, 8 मुहर्रम जी राति बाहि ते मातम मुनक़द थींदो। सभिनी मोमिन खे बाहि जे मातम में शरीक थियण जी अपील कंदासीं ऐं मुर्शिद जो शहर में अची पंहिंजो सैयदा जे बचड़नि जो पुरसो पेश कंदा। इंशाअल्लाह तव्हां सां लाइव में तव्हां सां गॾु रहंदासीं। हीअ अलम पाक मौला अब्बास अलैहिस्सलाम जो नसब कयो वियो असांजी मरकज़ी इमाम बारगाह ते, जेको टंडो अलायार जे मोमिनीन मौला जे बारगाह जे लाइ वक़्फ़ कयो। असां उन्हनि जे लाइ बि दुआ घुरूं, सैयदा उन्हनि खे पंहिंजो अजर अज़ीम अता फ़रमाए।